पिड़शाह मां ख़बर ॾींदा हलो त नवाबशाह में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकेली ते थींदड़ हमले खिलाफ़ पिड़शाह जे कलम दड़नि जो एहतिजाजी मुज़ाहिरो फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पिड़शाह शहर जे तमाम कलम दड़नि सिंध टीवी जे सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार ख़ासकेली मथां थींदड़ हमले जो नोटिस वठण ऐं जवाबदारनि जी फौरी तौर ते गिरफ़्तार करण जो मुतालबो जंहिंमें नौशाद बुगियो, इरशाद बुगियो, शाहिद मेमून, सजाद मेमून ऐं ॿियनि सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते कलम दड़नि एहतिजाज कंदे चयो त सिंध टीवी जे ब्यूरो चीफ सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार ख़ासकेली मथां थींदड़ हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था ऐं जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो करियूं था। हिननि SSP नवाबशाह खां पुरज़ोर मुतालबो कयो त जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।